टंडो बागो रिपोर्ट सिटी प्रेस क्लब। यूनी काउंसिलर सतटीह जो रहवासी नवीद बलदियार मोहम्मद मंगवाणू जो सिटी प्रेस क्लब ते पंहिंजी बासिर जे धमकियुनि जे ख़िलाफ़ एहतजाज कयो। हिन एहतजाज कंदे ॿुधायो त बासिर अली मुराद पुटु मीर मंज़ूर टालपुर जेको हिते जी यूसीअ जो रहवासी बि नाहे, जंहिं मुंहिंजे शनाख़ती कार्ड जी फोटोकॉपी RO वटि जमा कराई आहे त ही मुंहिंजो डिस्क्रेट काउंसिलर मेंबर बिहण जो ताइद कंदड़ आहे ऐं मुंहिंजी ज़ाली सही पूर्ण कई आहे, जंहिंखां आउं बिल्कुलु अणॼाण आहियां। मूंखे का बि ख़बर कोन्हे, जंहिंसां मुंहिंजो को बि वास्तो नाहे ऐं जंहिंजी मूं RO वटि बि शिकायत दाख़िल कराई आहे। हिन चयो त मूंखे न कंहिं वर्गलायो आहे, न ई कंहिं अगवा कयो आहे। आउं कंहिं कम सां पंहिंजे माइटनि ॾे वियल हुयसि, पंहिंजी ज़ात ऐं बिरादरी जे माण्हुनि सां कॾहिं बि दगा न कंदसि, हर वक़्तु पंहिंजी बिरादरी सां गॾु हूंदसि। मुंहिंजो अली मुराद पुटु मीर मुर्तज़ा सां अहिड़ी क़िस्म जी ताइद कंदड़ जो को बि वास्तो नाहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मीर अली मुराद सना मीर मंज़ूर टालपुर, जंहिंमें ताइद कंदड़ मुंहिंजी NIC ॾिनी वई आहे, जंहिंजी मूंखे का ख़बर न आहे ऐं सही जाली थियल आहे, पूरी सही थियल आहे ऐं असांजे तक जो ई न आहे इहो मीर अली मुराद। ऐं सुञाणा ई कोन्हे, मूंखे न कंहिं अगवा कयो आहे, न कंहिं वर्गलायो आहे। आउं कंहिं कम सां पंहिंजे माइटनि में वियो आहियां ऐं कल्ह 18 जून ते मूं अहिड़ी RO साहिब खे एप्लीकेशन बि ॾिनी आहे जेका मूं काहे डिनाए कई ऐं मुंहिंजी सही पूरी कई। उहा एप्लीकेशन रिकॉर्ड ते RO साहिब वटि थी आहे।